बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तालुक़ो सिजावल जुणे जो वासियो सैयद रोशन अली जो सलाम। जीअं त अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अवामी इतिहाद जो पहिरियों अमली क़दम इहो ई आहे त असां जेकी बि घोसड़ू मुलाज़िम आहिनि, चाहे मास्तर हुजनि, चाहे डॉक्टर हुजनि, चाहे पुलिस वारा हुजनि, चाहे कंहिं बि इदारे सां खाते सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, पहिरीं असां अवामी इतिहाद जो इहो ई मक़सदु आहे त इन्हनि जो सफ़ायो कयूं। चाहे सहाफ़ी हुजनि, छो जो हिन असांजे तालुके में काफ़ी अहिड़ा सहाफ़ी आहिनि जेकी सरकारी नौकरी सां गॾु सहाफ़त बि कनि था। हाई कोर्ट जो हुकुम आहे त या सहाफ़त कयो या सरकारी नौकरी कयो। सहाफ़त जे आड़ में बि हो पंहिंजी ड्यूटी सही नथा कनि। असां घोसड़ू मुलाज़िमनि जी लिस्ट हिकिड़ी तयारु कई आहे, जंहिंमें 6 यूसिन में काफ़ी घोसड़ू मुलाज़िम अची चुका आहिनि, पोइ बि अञा काफ़ी रहनि था। इन जे करे ही असां अॼु वीडियो पियो ठाहियां मां त जेके जेके घोसड़ू मुलाज़िम आहिनि, चाहे डॉक्टर हुजे, चाहे पुलिस वारो हुजे, चाहे मास्तर हुजे, कहिड़े बि इदारे सां तालुक़ु रखंदड़ हुजे, घोसड़ू आहे, ड्यूटी सही नथो करे, हिन वीडियो जेके पोस्ट करण खां बाद में कमेंट बॉक्स में असांखे आगाह कयो, या कंहिं बि पार्टी सां, जेकी बि हिन पाकिस्तान अंदरि जेके वॾियूं वॾियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि में उहिदा रखनि था, कहिड़ा बि मुलाज़िम हुजनि, जेके उहिदा रखी करे उन पार्टियुनि जे माना असर रसूख़ रखी करे जेके ड्यूटी सही नथा कनि, उन बाबति असांखे आगाह कयो। इंशाअल्लाह हाणे असां तालुके जी सफ़ाई कंदासीं, छो जो ही जेकी लिस्ट तयारु करे रहिया आहियूं, या हाई कोर्ट में या सेशन कोर्ट में, इन्हनि सां हाणे घोसड़ुनि सां मुलाक़ात थींदी, तॾहिं असांजो तालुको तरक़ी कंदो। न त असांजो तालुको जेको सिहत जे हिसाब सां, अमुन जे हिसाब सां, तालीम जे हिसाब सां, मतिलबु हर हिसाब सां पोइते अची चुको आहे। जे उहिदा रखनि था त उन्हनि जे नोटिफिकेशन सां गॾु ऐं उन जी मालूमात ॾियो। जेके बि घोसड़ू मुलाज़िम आहिनि, कहिड़े बि खाते सां तालुक़ु रखनि था, असां उन्हनि जी लिस्ट तयारु करे रहिया आहियूं। मां पंहिंजो नंबर हिन पोस्ट में ॾियां पियो, व्हाट्सअप नंबर जेको मुंहिंजो पर्सनल आहे, ऐं पर्सनल व्हाट्सअप नंबर ते आगाही ॾियो त कहिड़ो मुलाज़िम ड्यूटी सही नथो करे, पोइ चाहे डिस्पेंसर आहे, हॉस्पिटल जो डॉक्टर आहे, डिस्पेंसरी में नथो अचे, हॉस्पिटल में नथो अचे, चाहे पुलिस वारो आहे पिकट ते नथो अचे, या चौकी शाम जो जेको राति जो ख़ाली लॻी पई आहे, या मास्तर आहे ॻोठ में नथो अचे, स्कूल आहे, ॿारनि खे पढ़ाइण ई नथो अचे, कंहिं पार्टी में असर रसूख़ रखे थो, या खणी असर रसूख़ न बि रखे थो, मतिलबु घोसड़ू मुलाज़िम जंहिं बि खाते जो हुजे, उन बाबति कमेंट बॉक्स में आगाह कयो, न त मुंहिंजे व्हाट्सअप नंबर ते पर्सनल ते मूंखे ॿुधायो। इंशाअल्लाह तव्हांजो नालो राज़ में रखियो वेंदो। ख़ुदा हाफ़िज़।